अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल? उम्मीद त ख़ुशि हूंदा, ख़ैर वाफ़ियत सां हूंदा, ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼु जेका तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि उहा आहे ॿिनि शहज़ादनि जी। दोस्तों, कहाणी शुरू करण खां पहिरीं अवां सां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों, हिकिड़ो हो बादशाह त पाण ख़ुदा आहे, पर ही हिकु कूड़ी दुनिया जो बादशाह हो, जंहिंजी महिलात में झिरक ऐं झिरकीअ जो आखेरो हो, जंहिंमें उन्हनि जा बच्चा बि हुआ। इतफ़ाक़ सां झिरकी वीचारी मरी पई ऐं झिरक का ॿी झिरकी हथ करे अची पंहिंजे बच्चनि जी रखवाली ऐं ख़िदमत लाइ आणे उनखे आखेरे में विहारियो। मगर उन झिरकी उन बच्चनि जी ख़िदमत त कोन कई, पर उल्टो उन्हनि खे मारे विधई। जंहिंजी ख़बर झिरक खे त कोन पई, पर राणी जेका उन वक़्तु महिलात में वेठी हुई, तंहिं इहो समूरो रंग वेठे ॾिठो त कीअं नई झिरकीअ अॻे झिरकी जे बच्चनि खे ख़तमु करे छॾियो। राणी जॾहिं इहो हाल ॾिठो, तॾहिं हिन जी दिलि में ही ख़्यालु पैदा थियो त जेकॾहिं आऊं मरी वञा त पोइ बादशाह ज़रूरु ॿी ज़ाल परणबो ऐं इहा बि मुंहिंजे बच्चनि सां अहिड़ी हालत कंदी जहिड़ी हिन झिरकीअ अॻे झिरकीअ जे बच्चनि सां कई। राणी खे बि ॿ पुट हुआ, जंहिंमां वॾे जो नालो रूप हो ऐं नंढे जो नालो लाल हो। राणी हिकदमि बादशाह खे महिलात में घुरायो। बादशाह महिलात में अची हाज़िर थियो। राणी खेसि चयो त मूंखे हिकु वाइदो ॾे, मूंसां हिकु वचन कर। बादशाह वाइदो ॾिनसि त जेको बि तूं चवंदी सो आऊं क़बूल कंदसि। तंहिं ते राणी बादशाह खे चयो त मूंसां इहो वाइदो कर त जेकॾहिं आऊं मरी बि वञा त ॿी शादी कोन कंदे। बादशाह राणी सां इहो वाइदो कयो। कुदरत ख़ुदा जी सां कुझु अरसे गुज़रण खां पोयां उहा राणी बि मरी वई त बादशाह जा कुटण कामोरा अची बादशाह खे लॻा त क़िबला साईं अवी शादी करियो, पर बादशाह शादी करण खां साफ़ इनकार कयो। अमीरनि वज़ीरनि पुण बादशाह खे शादी जी सलाह ॾिनी ऐं शादी करण लाइ मथसि ज़ोर भरियो। नेठि बादशाह बि ॾाढो मजबूर थी पियो ऐं आख़िरकार वज़ीर जी सलाह मूजिबि शादी करणु क़बूल कई ऐं वज़ीर खे हुकुम कयईं त 2 महिलात तयारु कराए, जंहिंमां हिकिड़े में शहज़ादा रहंदा ऐं ॿिए में मुंहिंजी नई राणी रहंदी। वज़ीर हुकुम मूजिबि 2 महल तयारु कराया। उन बैदि बादशाह शादी कई ऐं नई राणी खे हिकु महिलात में राही ऐं ॿिए में शहज़ादा रहंदा हुआ। वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादनि छोकरनि सां गॾु महिलात जे भरिसां रांदि पे कुॾी त इतफ़ाक़ सां इटी वञी महिलात में पई, जेका राणी खणी लिकाए छॾी। छोकरनि रूप खे चयो त हीअ अव्हांजो ई घरु आहे, तूं वञी इटी खणी अचु। त रूप चयो न, लाल वञे, पर लाल नेठि न वियो। जंहिं करे लाचार रूप इटी खणण लाइ राणी जी महिलात में वियो ऐं राणी खां वञी इटी घुरियईं। राणी जो ओचितो उन रूप खे ॾिठो त उन ते आशिक़ थी पई ऐं तंहिंखे वरी अहिड़ी तरह वज मिली वियो ऐं पहिरियों भेरो महिलात में अकेलो ॾिसी रूप खे पाण ॾांहुं छिकण लॻी। तंहिं ते रूप चयुसि त तूं मुंहिंजी माउ आहीं, मूंखां अहिड़ी ॻाल्हि कोन थींदी। ऐं ईअं चई हिन खां इटी खसे भॼणु लॻो त राणी हिन जे पुठियां चिंबड़ी पई, पर रूप पंहिंजी जिंद छॾाए निकिरी वियो। राणी जॾहिं सफ़ा नाउमीद थी त छा कई जो यकदमि खणी मथे में धूड़ विधई ऐं वार छोड़े किरी पई ऐं उन खां पोइ हिकिड़ी बानीअ खे लालच ॾेई ऐं उनखे थोरा दाबा दड़का ॾेई ऐं अखि ॾेखारे पंहिंजो शाहिद मुक़ररु कई ऐं बादशाह ॾांहुं माण्हू मोकिलियईं त यकदमि हेॾां अचे।
बादशाह दरबार मां उथी उन महल महलात में आयो। राणी बादशाह खे चयो त तुंहिंजो पुटु मुंहिंजी महलात में घिड़ी आयो ऐं मूंखे अची हथ विधई। मूं उनखां मस मस जिंद छॾाई आहे। ही बानी इन ॻाल्हि जी शाहिद आहे। हिन खां वधीक पुछी ॾिसो। त बानी बि साॻी शाहिदी ॾिनी। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो कावड़ियो ऐं वज़ीर खे हुकुम कई त ॿिन्ही छोकिरनि खे मारे इन्हनि जूं सिसियूं मूंखे आणे ॾे। वज़ीर जॾहिं इहो हुकुम ॿुधो तॾहिं दिलि में ॾाढो परेशान ऐं पिशेमान थियो त यार नाहक ज़ोर करे बादशाह खे शादी करायमि। हाल उहो साॻियो थियो जेको छोकिरनि जी माउ झिरकी जे बचनि जो ॾिठो हो। वज़ीर शहज़ादनि वटि आयो। वज़ीर सफ़ा को रहमदिल हो ऐं उन्हनि खे चई त अवी मुल्क छॾे वञो। आऊं अव्हां जी ॻोल्हा में निकिरंदुसि, पर अवी जेकॾहिं वञो उतर त आऊं अव्हां खे ॾखण ॻोल्हण वेंदुसि। छोकिरा इहा ॻाल्हि ॿुधी हक़ीक़त ॿुधी घर मां निकिरी रवाना थिया ऐं मौत जे ख़ौफ़ खां मोह वठी उथी भॻा। हलंदे हलंदे नेठि हिननि खे राति पइजी वई ऐं हिकिड़े वण हेठां अची वेही रहिया। रूप पंहिंजे नंढे भाउ खे चयो त राति जो ही पहिरियों पहर तूं सुम्ही निंड कर त आऊं वेही तो पहिरो ॾियां। इहो ॿुधी नंढो भाउ सुम्ही पियो ऐं वॾो भाउ पहिरो ॾियण लॻो। लाल निंड में ख़्वाब ॾिठो त रूप खे बादशाह मिली आहे। अधु राति खां पोइ रूप पंहिंजे नंढे भाउ लाल खे उथारियो ऐं पाण सुम्ही रहियो। लाल पहिरे ते वेठो हो, पर हिन खे निंड हुई अजाई। सॼे ॾींहं जा थकल हुआ, सो वरी ही बि लेटी पियो ऐं हिन खे बि निंड अची वई। अलाह जी कुदरत सां एतिरी में हिकिड़ी ज़हरीली बला आई जेका लाल जे वात में ज़हर हारे हिन जो साह पी वई। तंहिं करे ही वीचारो मरी पियो। सुबुह जो रूप ॾिसे त संदसि भाउ मोह पियो आहे त हिन खे ॾाढो ॾुख थियो। आख़िर भाउ जे दफ़न कफ़न जे लाइ किथां को कोडर कपिड़े आणण जे लाइ ही उतां निकिरी रवानो थियो। अञा थोरो अॻभरो वियो त उन मुल्क जे बादशाह जंहिं हक़ी वफ़ात कई हुई ऐं उनखे बि को औलाद कोन हो, सो उहो इहा वसियत करे वियो हो त हिकु बाज़ उॾार जो, इहो जंहिंजे मथे ते वेहे उन्हीअ खे अची तख़्त ते विहारजो। सो जहिड़ो बाज़ परियां उॾामंदो पियो आयो तहिड़ो अची रूप जे मथे ते वेठो ऐं बाज़ जे पुठियां जेके अमीर वज़ीर पिया आया तिन रूप खे वठी वञी तख़्त ते विहारियो ऐं रूप खे जो ओचितो बादशाही मिली वई। तंहिं करे हाल त हिन खां संदसि नंढे भाउ जो लाश ऐं दफ़नाइण बि विसरी वियो। लाल वण जे हेठां सुतो पियो हो। इतफ़ाक़ सां उतां हिकु जोगी ज़ाल समेत अची गुज़रियो। जोगी जी ज़ाल जंहिंखे औलाद कोन हो, तंहिंजो छोकिरे खे ॾिठो त हिकु सुहिणो सदा मलूक उमल माणक आहे, सो उन ते मोहित थी बीही रही ऐं जोगी खे चई त हीउ मुंहिंजो पुटु आहे। जेकॾहिं तूं हिन खे जीअरो कंदे त आऊं तोसां अॻियां हलंदसि, न त आऊं पंहिंजे पुट जे लाश ते हिते वेठी हूंदसि। तूं भले हलियो वञ। जोगी ॾाढो मजबूर थी पियो ऐं ज़ाल खे चई त हिन में तोखे ॾाढी तकलीफ़ वठणी पवंदी, इन ॻाल्हि खे छॾे ॾे। पर जोगियाणी पंहिंजे ज़िद तां न लथी। नेठि जोगी ऐं ज़ाल खे चयो त हाणे भला छेणनि जो को ढेर कठो कर। जोगियाणी छा कयो जो झटपट छेणनि जो ढेर गॾु करे वरितो। तंहिं विच में जोगी नांग जो पेर खणी संदसि ॿिर वञी ॻोल्हे लधो। पोइ उन ॿिर जे चौधारी छेणनि जो ढेर करे उते वेही कुझु मंत्र पढ़णु लॻो। थोरी देरि खां पोइ नांग ॿिड़ मां निकितो ऐं जोगी खे चई त तोखे जेको खपे सो घुर, मगर मूंखे बाहि न ॾे। मूंखे हींअर बाहि में न साड़।
जोगी नांग खे चयो त हिन वण हेठां जेको छोकिरो मारे आयो आहीं उनजो ज़हर चूसे अच त पोइ तोखे छॾियां। नांग घणो ई नटायो पर जोगी हिन मां हथ न कढिया ऐं न छॾियईंसि। आख़िरकार नांग उन वण हेठां अची छोकिरे जे वात मां ज़हर चूसे वरितो ऐं कुदरत अलाह जी सां उहो छोकिरो जीअरो थी पियो, जेको जोगियुनि खे पोइ पंहिंजो माउ पीउ सम्झी उन्हनि सां गॾु घुमंदो ऐं हलंदो रहियो। लाल जेको हो सो वॾो भक्त ऐं नसीब वारो हो, जंहिं करे उहो जोगी जेको हो सो ख़ुशहाल थी वियो। हिकिड़े ॾींहुं लाल जोगी खे चयो त मूंखे हिकिड़ो भलो घोड़ो वठी ॾे। जोगी हिन खे घोड़ो वठी ॾिनो, जंहिं ते चढ़ी लाल हर रोज़ पियो शिकार कंदो हो। वक़्तु हलंदो रहियो। शिकार कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं पंहिंजे भाउ जी बादशाही में अची निकितो, जिथे रूप भाउ हिन जो बादशाह हो। शहर खे चौधारी ॿाहिरां वॾो कोट ॾियारियल हो ऐं उनजो दरवाज़ो बि बंदि हो। लाल दरबान खे घणो ई सतायो त यार आउं हिकिड़ो मुसाफ़िर आहियां, दरवाज़ो खोल त वञी शहर में आराम करियां। पर हिन दरवाज़ो न खोलियो। उन शहर जे ॿाहिरां हिकु बला रहंदी हुई, जेका शहर में अची नुक़सान करे वेंदी हुई, जंहिं करे सवेरे ई दरवाज़ा बंदि करे छॾींदा हुआ। बादशाह ऐलान करे छॾियो त जेको बि उन बला खे मारींदो उनखे आउं इनाम में संग ॾींदुसि। लाल दरवाज़े न खुलण जे करे लाचार थी दरवाज़े खां ॿाहिरि घोड़ो ॿधी ऐं कपिड़ो विछाए उते ई सुम्ही पियो। अञा थोरी देरि कोन गुज़री त इहा बला बि अची निकिती। लाल उन बला सां जंग करे उनखे मारे विधो ऐं बला जो नक चप कपे ऐं दरवाज़े हेठां रखी छॾियईं ऐं सुम्ही पियो। सुबुह जो सवेरे दस्तूर मूजिबि उन शहर जो दरवाज़ो वज़ीर अची खोले ॿाहिरि निकितो त ॾिसे मार भञा बला त मुही पई आहे ऐं हिकिड़ो माण्हू जेको आहे सो बि निंड सुतो पियो आहे। वज़ीर दिलि में सोचियो त बला ज़रूरु इन्ही माण्हू मारी हूंदी, तंहिं करे उनखे ख़तमु करे वञी बादशाह खे चवां त बला मूं मारी आहे ऐं मूंखे इनाम ॾिनो वञे। इहो इरादो करे निंड में पियल छोकिरे खे आणे डंडा वसाईं ऐं हणी वीचारी जूं टंगूं ॿाहूं भञी विधईं। वज़ीर सम्झो त हाणे ई मरी वियो हूंदो, सो उनखे खणी भरिसां हिकिड़ी खॾ हुई उन में फिटो कईं ऐं पाण अची बादशाह खे चयईं त मूं बला मारी आहे ऐं वाइदे मूजिबि मूंखे संग ॾिनो वञे। बादशाह जो लाल भाउ जेको रूप हो सो बादशाह हो, तंहिं अॻे बादशाह जी धीअ खे चयो त मूं वाइदो कयो आहे, तोखे वज़ीर सां शादी करणी पवंदी। छोकिरी जवाबु ॾिनो त इहो वज़ीर हमेशह असांजे शहर में रहंदो हो। अॻे हिन का बि अहिड़ी हिमत कोन कई, सो हींअर बला खे कीअं मारींदो, मूंखे त एतबार कोन थो अचे त हिन बला खे कीअं मारियो आहे। वज़ीर कूड़ो आहे, पर जेकॾहिं तव्हांखे अंजाम पारणो आहे त पंहिंजी का ॼायल धीअ खणी वज़ीर खे ॾियो, आउं हिन सां शादी कोन कंदुसि। रूप लाचार थी माठ करे वेही रहियो। होॾां लाल जेको खॾ में पियो हो, नेठि उते हिकु कुंभर मिटी खणण आयो ऐं अची ॾिसे त हिकु शहज़ादो पियो आहे, पर अञा थोरो साह अथसि। कुंभर खे बि को औलाद कोन हो, तंहिं करे उनखे उतां खणी पंहिंजे घर आयो। असल कुंभार त हो ऐं भॻे टुटे उज़वे खे ॻंढणु त हिन जो कमु हो, सो हिन वेही शहज़ादे जो इलाजु कयो ऐं कुझु टाइम खां पोइ लाल जेको सो ठीकु ठाक थी पियो ऐं उन जे नसीब जे करे कुंभार बि हिकिड़ो वॾो शाहूकारु थी वियो। ऐं पोइ कुझु इलाज पाण ऐं कुझु पैसा ॾेई कुझु हकीमनि तबीबनि खां लाल जी दवा कराए थोरनि घणनि ॾींहंनि बैदि लाल जेको सो बिल्कुलु दुरुस्त सुंदरस्त थी वियो
ऐं पोइ हू शाहाणे पोशाक पहिरे केतिरा ॾींहं मज़े सां पियो शहर घुमंदो फिरंदो वतंदो हो। हिकिड़े ॾींहुं लाल खे शहर में घुमंदे वज़ीर ॾिसी वरितो ऐं खेसि सुञाणे वरितईं त दिलि में चयईं त मार हीउ वरी बि चङो भलो थी वियो। हाणे ही जेकॾहिं बादशाह वटि पेश थियो त आऊं त कूड़ो थी पवंदुसि, पोइ त मूंखे मौत जी सज़ा मिलंदी। तंहिं करे वॼु वठी वञी बादशाह खे चयईं त कुंभर जो पुटु ॾाढो बदमाश थी पियो आहे ऐं माण्हुनि खे ॾाढो आज़ारियो अथसि ऐं तंग कयो अथसि। अहिड़े माण्हू खे जेल में रखणु घुरिजे। बादशाह हुकुम ॾिनो त हिन खे झले जेल में रखियो वञे। वज़ीर पोइ ज़ोरी ऐं ज़बरदस्ती सां कुंभार जो पुटु जेको लाल हो हुनखे खणी जेल में आंदो ऐं उते बि हिन खे ॾाढियूं सख़्तियूं ॾियारियूं, पर हिन जी क़िस्मत चङी हुई जंहिं करे हू बची वियो। वक़्तु हलंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो सौदागर ॿेड़ो वठी उन शहर में आयो। ख़ुदा जी कुदरत सां उहो ॿेड़ो हलण खां अॻिते रोकिजी पियो ऐं बीही रहियो। सौदागर केतिरा ई हीला हलाया, पर ॿेड़ो अॻिते हली न सघियो। नेठि कंहिं ॾस ॾिनसि त जेकॾहिं को माण्हू जो रतु हिन ॿेड़े खे लॻंदो ऐं ॿेड़ी तां वही वञी दरियाह में किरंदो, तॾहिं ई ॿेड़ो हलंदो। सौदागर बादशाह जी ख़िदमत में अची अर्ज़ु कयो त जेतिरो बि नाणो चवंदा अव्हां खे ॾियण जे लाइ तयारु आहियां, मगर हिकिड़ो माण्हू मूंखे ॾियो जंहिंखे कुही ॿेड़ी ते रतु लॻायां ऐं रतु उहो पाणी में दाख़िल थिए त मुंहिंजो ॿेड़ो हले। बादशाह सौदागर खे चयो त आऊं कंहिंसां बि ज़ुल्म कोन कंदुसि। जेको पैसा वठी पंहिंजी ख़ुशीअ सां सिर ॾींदो त एतिराज़ मूंखे बि कोन्हे। सौदागर शहर में पड़ो घुमायो, पर अहिड़ो को बि माण्हू हिनखे कोन मिलियो जो पंहिंजो साहु ॾे। भला पंहिंजो साहु ॾियण बि त को सवलो त कोन्हे। तंहिं ते वज़ीर मौक़ियो वठी बादशाह खे चयो त कुंभर जो पुटु जेको जेल में पियो आहे सो दर हक़ीक़त हिकिड़ो रोल माण्हू आहे ऐं ॾाढो बदमाश आहे। जेल जे अंदरि बि हिन केतिरा ई फॾा फसाद कया आहिनि ऐं उते बि तमामु ज़ुल्म मचाए ॾिनो अथसि। उन जी ॿांह हिन सौदागर खे ॾियूं त जान छुटी पवे ऐं भलो थींदो, छो जो अहिड़े फसादी माण्हू जे जीअरे रहण जो को बि कमु कोन्हे। बादशाह वज़ीर जी इहा सलाह बि क़बूल कई ऐं खेसि अहिड़ी इजाज़त ॾिनी। वज़ीर उन छोकिरे यानी लाल जी ॿांह सौदागर जे हवाले कई ऐं खेसि वॾी ताक़ीद कई त कंहिं बि तरह हिन खे ख़तमु करे छॾियो। सौदागर छोकिरे खे वठी उन लाल खे ॿेड़े ते आयो ऐं काती तिखी करणु लॻो। छोकिरे पुछियसि त हीउ छा थो करीं? सौदागर जवाबु ॾिनो त तोखे कोंदसि। छोकिरे चयसि त आऊं तोखे माना बचे वांगुरु थो लॻां ऐं तूं मूंखे माइट वांगुरु थो लॻीं। तूं मूंखे बेगुनाह चओ थो कुहीं। त सौदागर जवाबु ॾिनसि त तुंहिंजी रत हिन ॿेड़ी खे लाहिबो ऐं दरियाह में फिटो कबो, तॾहिं ही ॿेड़ो हलंदो। छोकिरे चयो त मुंहिंजे रत लाइ मूंखे न कोहो, ॿेड़ो आऊं तोखे हलाए थो ॾियां। त सौदागर चयसि त मुंहिंजो फ़क़ति कमु आहे ॿेड़ी हलाइण सां मतिलबु। जेकॾहिं हले थी त पोइ तुंहिंजे कोण मां मूंखे छा थींदो? तंहिं करे जेको वणई सो कर, पर ॿेड़ो हलाए ॾे। पोइ लाल हिकदमि कप सां पंहिंजी चीच खे थोरो चहक ॾेई ॿ टे फुड़ा ॿेड़ी खे लाथा ऐं ॿ टे फुड़ा दरियाह में फिटा कया त ॿेड़ो उथी हलणु लॻो। सौदागर ख़ुशि थियो, पर वज़ीर वारी ताक़ीद हिन खे दिलि में हुरखुर मचाए ॾिनी। तंहिं करे छोकिरे जे मारण जो ख़्यालु दिलि तां अञा कोन लाथो हुई। सौदागर जहाज़ हकारे हलणु लॻो। हलंदे वञी हिकिड़े ॿिए मुल्क में निकिता। उते पेची ॿेड़ी मां लही शहर में घुमण लाइ निकिता त हिकु हंधि हिकिड़ो बोर्ड लॻल हो, हिकिड़ो तख़्तो लॻल हो, जंहिं ते हिननि जी नज़र पई।
जंहिं ते लिखियलु हो त हिन दरवाज़े जे अंदरि कंहिं बि इंसान खे अचण जी इजाज़त कोन्हे, जेको बि ईंदो तंहिंखे माराए छॾिबो। लाल सौदागर खे चयो त बाबा आउं हिन दरवाज़े में वेंदुसि। सौदागर जी दिलि में त अॻे ई दगा हुई, तो हिनखे चई त तूं वञ, त सोचियो हुन सौदागर त हिन जो ख़ात्मो थी वञे, सो वॾी ख़ुशीअ सां हिनखे मोकल ॾिनई। लाल कोट अंदरि वियो, अॻिते वञी ॾिसे त बाग़ में हिकिड़ी शहज़ादी वेठी आहे। जंहिं हिनखे ॾिसी उते ई खणी पकड़ायो ऐं पर पोइ लाल जी सूंहं ऐं सोभिया ॾिसी उन लाल खां पंहिंजो हसब ऐं नसब पुछईं। उन छोकिरे लाल पंहिंजो सॼो किस्सो जेको हिन से थी गुज़रियो हो सो सभु शहज़ादी सां बयानु कयो, जंहिं ते शहज़ादी हिन सां राज़ी थी ऐं हिन सां शादी करण लाइ तयारु थी। लाल पंहिंजो निशान पतो हुन सौदागर जी ॿेड़ी जो ॾेई ॿेड़ी ते वापसि मोटी आयो। होॾां शहज़ादी पीउ खे चयो त मूं पंहिंजो मुड़ुसु पसंदि कयो आहे, आउं शादी कंदुसि त उन सां कंदुसि। बादशाह तंहिं ते सौदागर जे पुट समेत हाज़िर थियण लाइ हुकुम मोकिलियो। सौदागर छोकिरे ते ॾाढो कावड़ियो त मया बाग़ में वञण जे करे ही सॾु थियो आहे, हाणे ख़बर नाहे छा थींदो, शायदि ॿिन्ही ॼणनि खे मरणो पइजी वञे। त छोकर लाल हिन खे दिलजा ॾिनी। तंहिं ते सौदागर खे चयो त तव्हीं को बि फ़िक्र न करियो। आख़िरकार सौदागर लाल समेत बादशाह वटि अची हाज़िर थियो। बादशाह सौदागर खे ॾाढी इज़त ॾिनी ऐं माइटी करण लाइ ऐं पंहिंजी धीअ जो संग ॾियण लाइ चयोईं। सौदागर वॾी ख़ुशी सां क़बूल कयो ऐं शादी ख़ैर ख़ूबी सां थी गुज़री। लाल बादशाही महलात में रहंदो हो, पर सौदागर अञा बि हिन जी पचर न छॾी ऐं पियो वझ ॻोल्हींदो हो। हिकिड़े ॾींहुं सौदागर उतां टल करण जो ख़्यालु कयो, तंहिं करे बादशाह खां मोकल वठी पंहिंजे पुट ऐं नुंहुं खे बि साण वठी वञण लाइ उतां खेनि वठी ॿेड़ी ते आयो ऐं ही सभु ॿेड़ी में चढ़ी वेठा ऐं पोइ वठी हिन ॿेड़ी खे हकारियो। हलंदे हलंदे थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ साॻे रूप वारे मुल्क जे वेझो अची पहुता। सौदागर खे दिलि में ख़्यालु आयो त हाणे वज़ीर खे जेकॾहिं हिन खे जीअरो ॾिसंदो सो शायदि मूंखे माराए छॾे ऐं हुन मूंखे वॾी ताक़ीद कई हुई, तंहिं करे का अटकल कजे। सो लाल खे चयईं त अॼु ॿेड़ो तूं हला। लाल ॿेड़ो हलाइण लॻो। सौदागर जी नीयत बुरी हुई, तंहिं छा कयो जो 2-3 ॾींहं ॼाणी वाणी हुन लाल खां जहाज़ हलाइण जो वारो ई न वरितो। 3 ॾींहं सौदागर हिन खां अची वारो वरितो। लाल राति ॾींहुं ओॼाके सबबु तमामु थकिजी पियो हो, तंहिं करे लेटण सां ई हिन वीचारे खे निंड खणी वई। सौदागर इहो वझ ॾिसी हिन खे निंड में ई खणी हिकिड़ी पेती में बंदि कयो ऐं पेती खणी दरिया में फिटी कई त जीअं हू ॿुॾी मरी वञे। पर चवंदा आहिनि त मारण वारे खां बचाइण वारो वेझो आहे ऐं जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। सो ख़ुदा जे फज़ल सां लाल वारी पेती ॿुॾी कोन ऐं जहाज़ जे पुठियां कंहिं शइ में अटकी पई, जंहिंजी ख़बर सौदागर खे त कोन पई। कुझु वक़्त खां पोइ ॿेड़ो अची बंदर ते बीठो ऐं ॿेड़ी बि उते लुड़ंदी लुड़ंदी अची किनारे सां लॻी। उते हिकिड़े धोबी बीठे कपिड़ा धोता। उहो जे खणी ॾिसे त हिकिड़ी पेती पई लुड़ंदी अचे, सो यकदमि हुन जे वेझो वञी ऐं उन पेती खे खणी आयो। पेती खोले जे खणी ॾिसे त वाह वाह, उन में त हिकिड़ो शहज़ादो सुतो पियो आहे। धोबी खे को पुटु कोन हो, तंहिं शहज़ादे खे पंहिंजो पुटु करे सम्झो ऐं खेसि वॾी ख़ुशीअ सां पंहिंजे घर वठी आयो। सौदागर खे दिलि में अची दगा घर करे वेठी, सो लाल खे ॿुॾल सम्झी वरी हिन जी ज़ाल खे अची चयईं त हाणे तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। शहज़ादी चयसि त आऊं तुंहिंजी नुंहुं आहियां, ज़ाल वरी कीअं थियसि। उन बैदि सौदागर कोशिशूं करण लॻो
त शहज़ादी खे कंहिं तरीक़े सां रिझाए राज़ी करियां। पर शहज़ादी हिन खे कॾहिं बि सऊं मोह करे कोन ॻाल्हायो। होॾां लाल धोबी खे सेखारियो त तूं पाण खे मुल्लो चवाए ऐं पड़ो घुमाए त आउं दुआऊं ऐं तावीज़ बि कंदो आहियां। पोइ धोबी सौदागर जी ॿेड़ी वटि अची पाण खे मुल्लो मशहूरु कयो ऐं अची इहा ॻाल्हि हलाई त अगरि कंहिंजी ज़ाल रुठल हुजे या को ॿियो कमु कंहिंजो हुजे त आउं इहो फीणनि तावीज़नि सां करे ॾींदुसि। सौदागर जॾहिं इहो ॿुधो तंहिं ख़्यालु कयो त मन हिन मुल्ला जे छंडनि फीणनि सां शहज़ादी मूंसां ठही वञे। सो मुल्ला सां पंहिंजे दिलि जो सॼो हाल बयानु करे उनखे शहज़ादी ॾांहुं ॿेड़ी ते मोकिलियईं। मुल्ला शहज़ादी खे ख़ुलासो वठी पंहिंजो सारो किसो ॿुधायो त तुंहिंजो मुड़ुसु लाल मूं वटि सही सलामत मौजूदु आहे, पर तूं हाणे कुझु सियाणप कर, कुझु ॾाहप कर जो सौदागर सां कुझु खिली ॻाल्हाए ऐं कुझु ख़ुशि थी ऐं उन सां थोरो थोरो ॻाल्हाए। जंहिं ते शहज़ादी मुल्ला जे चवण यानी उन धोबी जे चवण सां सौदागर सां थोरो थोरो राज़ी थी। सौदागर खे बि मुल्ला ते वेसाह अची वियो। तंहिं ॿ टे लाॻीता मुल्ला खे शहज़ादी जे छंडे फीणे करण लाइ शहज़ादी ॾांहुं मोकिलियो। शहज़ादी बि सियाणप ऐं ॾाहप करे सौदागर सां तीअं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करणु लॻी। ऐं पोइ लाल धोबी खे सेखारे चयो त तूं बादशाह वटि वञ ऐं वञी उनखे चओ त मुंहिंजी धीअ रूप ऐं लाल जी ॻाल्हि कंदी आहे। जेकॾहिं बादशाह सलामत इहा ॻाल्हि ॿुधणु चाहे त पोइ हुकुम ॾियो त मुंहिंजी धीअ साईं जन जी कचहरी में इहा ॻाल्हि अची ॿुधाए। रूप जॾहिं इहो ॿुधो तॾहिं पंहिंजे भाउ लाल खे यादि करणु लॻो ऐं धोबी खे चयईं त असांखे इहा ॻाल्हि ॿुधणु मंज़ूरु आहे, फ़िलहाणे वक़्तु इहो किसो भले ॿुधायो वञे। ऐं धोबी इहो टाइम वठी वापसि आयो। होॾां रूप ऐं लाल जो असली पीउ हिकु ॾींहुं महिलात में सुतो पियो हो। सो ज़ाहिरी तरह त निंड में हो, पर हक़ीक़त में सुजाॻ हो। त नई राणी बादशाह खे निंड में पियल सम्झी बानी खे चयो त हूअं तोखे घणो ई इनाम ॾिनो अथमि, पर थोरे घणे ॾींहं वज़ीर जॾहिं छोकिरनि जा सिर खणी आयो त पोइ त तोखे हेकारी ढहे छॾींदसि। बादशाह राणी जा इहा गुफ़्ता ॿुधी वरिता, जंहिं ते अॻे राणी वारी हिन खे ॻाल्हि यादि अची वई ऐं दिलि में चिभी वियसि ऐं हिकदमि टपो ॾेई उथियो ऐं उन राणी बानी खे मारे छॾियईं ऐं उथी वज़ीर जे पुठियां पियो त मतां किथे शहज़ादनि खे ॻोल्हे मारे न विझे। ख़ुदा जी कुदरत जो बादशाह ईअं घुमंदो घुमंदो ॾह ॾूरींदो ऐं मुल्क पुछंदो उन ॾींहुं अची उते पहुतो। वरी इतफ़ाक़ जी ॻाल्हि अहिड़ी थी जो संदसि वज़ीर बि उन ॾींहुं अची उते पहुतो ऐं होॾां जोगी ऐं जोगाणी बि पंहिंजे पुट जी ॻोल्हा में अची उते पहुता। उन्हनि सभिनी पढ़ो ॿुधो त धोबी जी धीअ फ़िलहाणे वक़्तु बादशाह जी कचहरीअ में रूप ऐं लाल जी ॻाल्हि खणंदी। सो ॿुधण लाइ इहे सभु माण्हू बादशाह, वज़ीर, कुंभर ऐं जोगी उन मुल्क जी बादशाह जी कचहरी में अची गॾु थिया। होॾां शहज़ादी सौदागर खे चयो त मां बि रूप ऐं लाल जी आखाणी ॿुधंदसि ऐं मूंखे बि ॿुधण जे लाइ बादशाह जी कचहरी में वठी हल। सौदागर सम्झो त शहज़ादी मस राज़ी थी आहे। हाणे बि जेकॾहिं हिन जो राज़ ते न हलंदुसि त मज़ो कोन थींदो। तंहिं करे शहज़ादी खे पाण सां वठी हू बि उन ॻाल्हि ॿुधण लाइ बादशाह जी कचहरी में अची पहुतो। धोबी जी धीअ बुरको पाए बादशाह जी कचहरी में आई ऐं अचण सां बादशाह खे चयईं त मुंहिंजी ॻाल्हि जे विच में जेको बि माण्हू ॻाल्हाईंदो उनखे 100 मोचड़ा मुंहिंजो पीउ धोबी हणंदो। उन शर्त सां आउं ॻाल्हि कंदुसि। बादशाह सभु ॻाल्हियूं क़बूल कयूं ऐं कचहरी लॻी वई। अमीर, अमराह, वज़ीर, मुशीर सभु माण्हू शहर जा, रूप ऐं लाल जो पीउ, वज़ीर, कुंभार, जोगी, सौदागर ऐं शहज़ादी सभु अची गॾु थिया। उते छोकिरी ॻाल्हि खईं ऐं जॾहिं क़ैद जो किसो कई त वज़ीर उते बि ग़रीब
ऐं बेॾोही खे तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं त वज़ीर खां बेइख़्तियार वाता निकिरी वियो त यार मूं वरी ईअं किथे कयो। उते छोकिरी चयो त हणो वज़ीर खे 100 मोचड़ा। अहिड़ी तरह 3 दफ़ा वज़ीर विच में ॻाल्हायो ऐं उनखे 300 मोचड़ा कचहरी अंदरि लॻा। ॻाल्हि हलंदे हलंदे सौदागर जी बि चङी मरमत थी। ॻाल्हि ख़तमु थियण ते सभिनी पाण खे ज़ाहिर कयो ऐं सभु विछड़ियल हिक ॿिए सां मिलिया। रूप बादशाह ज़ालिम वज़ीर खे माराए छॾियो ऐं पियो सां भाकर पाए अची मिलियो। अहिड़ी तरह सभु विछड़ियल पाण में मिली विया ऐं अची गॾिया। जहिड़ो मेलो इन्हनि जो थियो तहिड़ो छल जग जहान जो थिए। दोस्तो हुन सां गॾु गॾु पेशे ख़िदमत आहे हिकु ॿी कहाणी सुरतियो ढकण। सुरतियो ढकण जी माना आहे कारीगर वाढो। दोस्तो कहाणी कुझु हिन तरह आहे त कंहिं शहर में 2 भेनरियूं रहंदियूं हुयूं। संदन मुड़ुस बि मरी विया हुआ। ॿिन्ही खे हिकु हिकु पुटु हो। उन्हनि भेणियुनि जी पाण में ॾाढी प्रीत ऐं मोहबत हुई ऐं छोकिरनि जी बि पाण में ॾाढी मोहबत ऐं घाटी संगत हुई। हिकु ॾींहुं ॿिन्ही भेणियुनि ख़्यालु कयो त असीं पिनी मंगी पियो गुज़ारो कंदियूंसीं, पर पुटनि खे को हुनरु सेखारिजे त उहे बि कंहिं गुज़र सफ़र जहिड़ा थियनि। इहो ख़्यालु करे नंढी भेण वॾी खे चयो त अदी तूं छोकिरनि खे वठी कंहिं उस्ताद वटि छॾे अच त जीअं ही को हुनरु सिखी ऐं कारीगर थियनि। पोइ वॾी भेण का सुठी साहत ॾिसी ॿिन्ही छोकिरनि खे अछा उछरा कपिड़ा पाराए पाण सां वठी उथी हली। शहर में वञी ॾिठाई त हिकिड़ो कारीगर आहे जेको रेशम जी लुंगी ज़मीन ते पखेड़े उन जे मथां काठी रखी छोॾा बीठो लाहे। माई दिलि में चयो त ही बेशक कारीगर आहे, पर आऊं पंहिंजे छोकिरनि खे अञा बि कंहिं भले कारीगर वटि छॾींदसि। इहो ख़्यालु करे हू शहर में ॿिए तरफ़ हली वई। घणे घुमण ऐं सफ़र करण खां पोइ आख़िर हिकिड़े हंधि हिन ॾिठो त हिकिड़ो ढकण आहे वाढो जेको वाहवले सां काठी जा छोॾा बीठो लाहे ऐं अहिड़ी त उन काठी खे कमाए उन VIP ऐं साफ़ सुथरो करे छॾियो। जंहिंते माकोड़ी कोशिशि पे कई त उन काठी ते चढ़े, पर हू काठी जी लसाई जे करे उन ते बि चढ़ी न पे सघी ऐं तिरकियो किरी पे पवी। माई ख़्यालु कयो त हिन खां वधीक भला को ॼाणू ऐं कारीगर वाढो ॿियो कोन मिलंदो। जॾहिं वाहुले सां बि हू अहिड़ी लसाई ऐं साफ़ सुथराई रखी सघे थो त ॿियनि औज़ारनि सां अलाए जे छा छा करे सघंदो हूंदो। इहो ढकण ऐं हू माई ढकण जे वेझो आई ऐं अची अर्ज़ु कयईं त भलाई करे मुंहिंजे छोकिरनि खे बि को हुनरु सेखार ऐं अहिड़ो तयारु कर जहिड़ो तूं आहीं। उन ढकण चयसि त आऊं हुनरु उन शर्त ते सेखारींदो आहियां जो पहिरियां हिन कोठीअ में शागिर्द खे हिकिड़ी राति टिकाईंदो आहियां ऐं जेकॾहिं हू सुबुह जो सही सलामत निकितो त खेसि ख़ुशीअ सां शागिर्द बनाए सभु हुनर सेखारींदोसांसि, पर जेकॾहिं मरी वियो त परतो पीरनि खे। माई अलाह ते आसरो रखी ऐं इहा ॻाल्हि क़बूलु कई ऐं राति जो पहिरियां ई पंहिंजे भेण जे वॾे पुट खे उन कोठी में टिकाईं। इहा कोठी अहिड़े नमूने सां ठहियल हुई जो सॼे बर्फ़ वांगुरु ठरी पई हूंदी हुई। अंदरि कोठीअ में रुॻो हिकिड़ो काठ जी हिकिड़ी वॾी बुंडी पई हूंदी हुई ऐं ॿियो कुझु बि कोन हूंदो हो ऐं ॿियो सारो ख़ैरु। छोकिरो जॾहिं कोठीअ में घिड़ियो तॾहिं अची सीउ वरायसि। हिन कुंड में लिकी वरी हुन कुंड में लिके, पर हिन खे आराम न अचे। आख़िर दांहूं कंदे कंदे उते दम ॾिनई। माउ जो सुबुह मां पंहिंजे भाणेजे खे दफ़न करायो ऐं घणो ई पछताईं त यार नाहक ॿार मारायमि। माई सम्झो त संदसि पुट सां बि साॻी कार थींदी, पर दिलि में चयईं त जेकॾहिं भेण जे पुट खे माराए पंहिंजो पुटु मिठो करे सलामत वठी घर वठी वेंदसि
त भेण छा सम्झंदी। इहो ख़्यालु करे ॿी राति पंहिंजे पुट खे बि कोठी में वाड़े पाण ॾिनाई घर ॾांहुं पुठ ऐं दिलि खे ॾढ ॾिनाई जेकॾहिं हिते रहियसि त संदसि ख़ैर जी ख़बर न ॿुधंदसि ऐं अखियूं न ॾिसी सघंदसि त वरी बि संदसि बची पवण जो आसरो हूंदो। छोकिरो वीचारो कोठी में पहुची ॾिठो त सिर्फ़ु अंदरि हिकु बुंडी पई आहे। जॾहिं ॾकिणी अची वरायसि तॾहिं दिलि में ख़्यालु आयुसि त छो न इन काठी ते ज़ोर लॻायां। मन ईअं करण सां कुझु बुत गरम थिए। इहो ख़्यालु करे उन बुंडीअ सां अची ज़ोर लाइणु शुरू कई। उन बुंडीअ खे केॾीमहिल हेॾां उथलाए ऐं केॾीमहिल होॾां उथलाए, हितां खणी हुते रखेसि ऐं हुतां खणी हुते रखेसि। ईअं कंदे कंदे घणी महल गुज़री वियसि ऐं बुत बि गरम थी वियसि। तॾहिं थोरी साही पटे वरी बि ईअं कंदे कंदे अची सुबुह थियसि। सुबुह जो कारीगर अची कोठी खोली ॾिसे त छोकिरो सही सलामत वेठो आहे। कारीगर हिन खे चयो त पुट तूं हुनरु सेखारण जे लाइक़ु आहीं। पोइ उन उस्ताद ॾखण छोकिरे खे सॼो हुनरु सेखारियो ऐं हिकिड़े साल खां पोइ खेसि तयारु करे वाट खे कम जो समूरो सामान खेसि ॾेई ऐं दुआ करे हिन खे घर रवानो कई ऐं चई त बचा हाणे वञी को सुखियो गुज़र सफ़र कर। इन विच में ही छोकिरो बि हिकिड़ो नौजवान बणिजी चुको हो। पंधु कंदो, मंज़िलूं मारींदो, हिकिड़े भरपट ऋण में अची पहुतो। उते ॾिसे त हिकिड़े मोल उठ जा हॾा पिया आहिनि ऐं हिन बि छा कयो जो बिस्मिल्लाह करे अची उन्हनि खे छिलण ऐं खणणु शुरू कयो ऐं ख़्यालु कयईं त हेतिरनि ॾींहंनि खां पोयां ॻोठ पियो वञा, सो घर वारनि लाइ कात सूखड़ी खयो वञा। हीउ उन हॾनि मां चांवर ठाहिणु लॻो ऐं जॾहिं पाउ ॾेढ चांवर ठाहे वरितई तॾहिं इहे रुमाल में ॿधी हड़ करे वरी उथी पंधु पियो। अखर अधु राति जो अची पंहिंजी ॿी बादशाही में पहुतो। सो उते जे सभिनी माण्हुनि हिन खे पाण वटि टिकाइण खां इनकार कयो। आख़िर हिन खे ॾस मिलियो जेकॾहिं हिन खे को हुनरु अचे थो त हितां जे शाही महिमान खाने ॾांहुं वञे जिते तुंहिंजे रहण जो बंदोबस्तु थींदो। जॾहिं उते पहुतो त मालूम थियसि त सवें कारीगर हिते रोज़ानो पिया पंहिंजो मथो रगड़नि। बादशाह जी धीअ जो शर्त आहे जंहिंजो बि हुनरु उनखे पसंदि ईंदो तंहिंखे महिमान बि बनाईंदी ऐं उन सां शादी बि कंदी। शहज़ादी जो इहो दस्तूर थी वियो हो जो शाम ताईं जेके कारीगर उते ईंदा हुआ हू उन्हनि जो हुनरु ॾिसंदी हुई ऐं पसंदि न पवण में खेनि जेल में हणाए छॾींदी हुई। हिन सम्झो त माण्हू रुॻो सिर तां भला टारी आहे। जेके शहज़ादी खे मुंहिंजो हुनरु बि पसंदि न पियो त हू पंहिंजे घर वञण खां त छुटसि पर राति बि ज़रूरु रहणी आहे। सो अलाह ते तवकुल रखी अची शहज़ादी जो महिमान थियो। महिमान कारीगरनि जो खाधो ख़ुदि शहज़ादी तयारु कंदी हुई। जॾहिं हिन खे उन नए महिमान कारीगर जे अचण जो इतला ॾिनो वियो तॾहिं चयईं त खांइसि पुछी अचो त कहिड़ो खाधो खाईंदो। ॾखण चवाए मोकिलियसि त मूं वटि पंहिंजा चांवर आहिनि, जेकॾहिं भलाई पुॼे त इहो रुॻो रिधी ॾियो त बि अव्हांजो शुक्रगुज़ार रहंदुसि। आख़िर शहज़ादी जी इजाज़त सां कारीगर खां हड़ चांवरनि जी घुराई वई ऐं पंहिंजे सिर रिधणु लॻी। चांवर रिधजणु शुरू थिया। भला ही त हुआ जानवर जा हॾा जेके उन कारीगर उठ जे हॾनि मां बनाया हुआ। से भला कहिड़ी तरह रिधजनि। शहज़ादी गाॾी काठियुनि जी खपाई मगर चांवर न ॻरणा हुआ ऐं न ॻरिया। आख़िर कक थी हिकिड़ो चांवर देगिड़ी मां ॿाहिरि कढी उनखे भञी ॾिठईं त मालूम थियसि त इहे चांवर न बल्कि उठ जा हॾा हुआ। हू ॻाल्हि सम्झी वई ऐं हुन जे हुनर ते मोहिजी पई
ऐं उन ग़रीब ॾखण खे पसंदि करे उन सां शादी करणु क़बूलु कई। ॿिया ग़रीब कारीगर जेके जेल में पिया हुआ तिन जी बि ख़ुदा जिंद आज़ादु कराई ऐं सभु हिन ॾखण खे दुआऊं कंदा हलिया विया। हाणे शहज़ादी ऐं कारीगर ॿई मज़े सां पंहिंजी ज़िंदगी जा ॾियारा गुज़ारण लॻा। उते ऐश उशरतन ऐं ख़ुशी में हिन नौजवान खां मासी ऐं माउ बि विसरी वई। सभु धंधा छॾे बिने आराम सां गुज़ारण लॻो। एतिरे क़दुरु जो हिन वरी को ॿियो हुनर जे ॾेखारण जी हिनखे ज़रूरत ई महसूसु कोन पई ऐं न ॿियो को हुनर ज़ाहिर कई। शहज़ादी घणो ई चवंदी हुयसि त पंहिंजो को हुनर ॾेखार, पर ही ॿुधी अणॿुधी करे छॾींदो हो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त का तस्वीर विकिरे लाइ आई जंहिंजी हाक मुल्कां मुल्क पखिड़ियल हुई। शहज़ादी बि पंहिंजी बानी खे मोकिलियो त इहा तस्वीर कंहिं बि क़ीमत ते ख़रीद ज़रूरु करे अचे। उन शहर में हिकिड़ो मशहूरु ऐं तमामु शाहूकारु सोनारो बि रहंदो हो। उन तस्वीर ख़रीद करण लाइ पूरो ज़ोर लॻायो, पर शहज़ादी जी नौकरियाणी सभ खां वधीक वाक ॾेई इहा तस्वीर ख़रीद करे वरिती। इहो ॾिसी सोनारो सॼो सड़ी वियो ऐं बादशाह खे दांह ॾिनई त साईं तव्हांजे नाठी जेको हुनर में पंहिंजो पाण आहे ऐं ॿियो कंहिंखे पाण जहिड़ो नथो सम्झे, उन मुंहिंजी बेइज़ती कई आहे। मूंखां इहा ॻाल्हि बर्दाश्त नथी थिए, तंहिं करे ख़्यालु कयो अथमि त आउं हुनर जो साणुसि मुक़ाबिलो करियां ऐं उनखे मुंहिंजे साम्हूं करियो। जेकॾहिं हू मूंखां खटे वियो त मुंहिंजी मिल्कत सभु संदसि आहे, जेकॾहिं आउं हिन खां खटे वियसि त संदसि सॼी मिल्कत खणंदसि। खेसि इन मुल्क में रहण जो बि हक़ु न रहंदो। बादशाह पहिरियां ई त हिन सोनारे जी अहिड़ी बेपरवाही वारी गुफ़्तगू ॿुधी ॾाढो कावड़ियो, पर वरी बि का ॻाल्हि ॻणे ख़ामोश थी वियो ऐं हिन खे जवाबु ॾिनई त भलाशक तुंहिंजी होॾ पूरी कबी ऐं ईंदड़ जुमे जे ॾींहं ते मुक़ाबिलो थींदो। सोनारे खे इजाज़त ॾेई बादशाह पंहिंजे नाठी उन ॾखण खे घुरायो ऐं समूरो किस्सो करे ॿुधाए चयाईंसि त अबा, हितां जे फिलाणे सोनारे तोखे मुक़ाबले लाइ ललकारियो आहे। मूं इहो क़बूलु करे उन मुक़ाबले लाइ जुमे जो ॾींहुं मुक़ररु करे छॾियो आहे। जेकॾहिं हुनर जे मुक़ाबले में तूं खटी वएं त सोनारे जो घर तोखे हथु ईंदो, पर जेकॾहिं तो हारायो त पोइ पाण खां ही बादशाही बि खसिजी वेंदी। हाणे मुंहिंजी लजपत ऐं इज़त आबरू सभु तुंहिंजे हथ में आहे। जीअं सम्झे तीअं कर। इहा हक़ीक़त ॿुधी ही नौजवान परेशानी में पइजी वियो। नेठि हिमत करे बादशाह जेको संदसि सहुरो हो तंहिंखे जवाबु ॾिनई त ख़ुदा मिड़ई चङी कंदो। उन सोनारे जो हठु भॼी पवंदो ऐं असांजी इज़त इहा बादशाही बि मालिक असांजे हथां कोन विञाईंदो। ईअं चई बादशाह खां मोकिलाए हू मोटी घर आयो ऐं इन फ़िक्र में लॻी वियो तव्हांजो ख़मीस जो ॾींहुं अची पहुतो। तॾहिं कारीगर वाढे उन हिकिड़ी नौकरियाणी खे सॾे आहिस्ते सां उनखे चवणु लॻो त कंहिं नमूने वञी इहो समूरे सोनार ॾिसी अचे त सोनारे छा ठाहियो आहे। नौकरियाणी जेका पिणु उन फ़िक्र में हुई सा यकदमि ख़बर वठी आई ऐं अची खेसि ॿुधाई त सोनारे त कमु करे छॾिया आहिनि। हिन सोन जो हिकिड़ो अहिड़ो नक्शो ठाहियो आहे जंहिंमें पाणी ॾिसण में अचे पियो ऐं उन में हू जॾहिं मच्छियूं विझे थो त इहे उन पाणी में हलणु लॻनि थियूं ऐं ईअं पियो ॾिसण में अचे ॼणु सची पची पाणी में मच्छियूं तरी रहियूं आहिनि। इहो ॿुधी कारीगर खणी माठ कई। आख़िर जुमे जो ॾींहुं बि अची वियो। सोनारे पंहिंजे हुनर जे नमूने खे हिकिड़े मैदान में खणी आयो जिते हज़ारे माण्हू अची गॾु थिया हुआ। हाणे जॾहिं सोनारे पंहिंजे हुनर जो मुज़ाहिरो कयो त चौधारी वाह वाह थी वई। नक्शे वारे पाणीअ में मच्छियूं हेॾां होॾां डोड़ण लॻियूं ऐं हेॾां ही नौजवान कारीगर बि ॿियनि माण्हुनि सां गॾु चवणु लॻो त अदा कमाल थी वियो।
आख़िर माण्हू जॾहिं हिन वाढे ॾांहुं ॾिसण लॻा तॾहिं हिन चयो त अदा आऊं को वॾो कारीगर कोन आहियां, पर जीअं तव्हांजी मर्ज़ी आहे तंहिं करे पंहिंजो हिकु मामूली हुनरु ॾेखारियां थो। ईअं चई हिन हिकु अणघड़ियल काठ मां ठाहियल हिकु बघो कढियो ऐं इहो माण्हुनि खे ॾेखारणु लॻो। उनखे ॾिसी सभु माण्हू मथसि खिलण लॻा। पोइ हिन इहो बघो खणी सिधो सोनारे जे नक्शे ते छॾियो, जिथे इहो लेटी असली बघो थी पियो। ऐं जेको ॾिसंदे ॾिसंदे इहो सोनारे जे नक्शे में तरंदड़ सभु मच्छूं खाई ऐं समूरो पाणी पी वियो ऐं वरी बि साॻियो काठ जो बुछड़ो बघो बणिजी बीह रहियो। कारीगर जो इहो हुनरु ॾिसी चौधारी वाह वाह जी धम मची वई। सोनारे जीअं त शर्त हाराई हुई तंहिं करे ॾाढो शर्मंदो थियो, पर कारीगर खेसि माफ़ करे छॾियो ऐं घर बार बि खेसि वापसि मोटाए ॾिना। इहो ॾिसी सोनारे कारीगर जा तमामु थोरा मञिया ऐं आईंदा हिन लाइ जो माना ज़र ख़रीद ग़ुलाम बणिजी वियो। उन्ही मुक़ाबले करे कारीगर जी वॾी हाक थी वई ऐं माण्हुनि ते बि असरु वेही रहियो त हीउ को तमामु वॾो कारीगर आहे। बसि पोइ त हीउ मस्तु थी वियो ऐं सॼो ॾींहुं पंहिंजे महल खां ॿाहिरि ई न निकिरंदो हो। संदसि ज़ाल हमेशह पई चवंदी हुई त साईं कुझु कमु करियो, केसिताईं वेठा बाबे जी मिल्कत ते गुज़र कंदासीं। पर कारीगर जो जवाबु हमेशह इहो हूंदो हो त मूं तोखे अॻु में ॿुधायो हो त मूंखां का बि महिनत न पुॼंदी। आऊं कुझु बि कोन थो ॼाणा, मूंखे आराम करणु ॾे। पर संदसि ज़ाल इहो चईसि कीअं मञे, छो त हू संदसि हुनरमंदी खां हाणे ख़ूब वाक़िफ़ थी चुकी हुई। तंहिं हूंदे बि हू खेसि घणो तंग न कंदी हुई त मतां हू कावड़जी न वञे। हिकु ॾींहुं शहज़ादी वरी बि अची पंहिंजे मुड़ुस खे चयो त मथां अची सॼो साल पूरो थियो आहे, पर तूं खट छॾणु माना हिकिड़ो वॾो ॾोहो थो सम्झी ऐं खाधे खराड़ बि खुटी वेंदा आहिनि। आख़िर केसिताईं ईअं कंदो रहंदे। मूंखे त हाणे बाबा खां कुझु वधीक घुरंदे बि लॼ थी थिए। आख़िर हू दिलि में बि छा सम्झंदो त मुंहिंजो नाठी को सफ़ा निकमो ऐं बेकार आहे, जेको पंहिंजी ज़ाल खे बि नथो पारे सघे। उथी कुझु हिमत कर। कारीगर जॾहिं तमामु तंग थियो, सम्झाई त अॼु शहज़ादी संदसि असल पचर कोन थी छॾे। तॾहिं शहज़ादी खे चयाईं त चङो हाणे मिड़ेई तुंहिंजो चवणु वठिबो। जॾहिं राति थी ऐं शहज़ादी वञी पंहिंजे बिस्तर ते आरामी थी, तॾहिं कारीगर वेही हिकु आॾी उबती पट उबणी ठाही ऐं सुबुह जो इहा पंहिंजे ज़ाल जे हवाले कई ऐं खेसि उनजो कमु बि सम्झाई। शहज़ादी इहा पट उबणी पंहिंजी बानी खे ॾिनी ऐं चयाईं त हिन खे वञी 40,000 रुपयनि में विकिणी अचु। घटि क़ीमत ते असल न विकिणजांइ ऐं उनखे उनजो कमु बि सम्झाए छॾी त अहिड़ी तरह इहा पट उबणी वञी बाज़ार में पहुती। कारीगर जे हुनर खां त अॻु में ई सभु माण्हू चङी तरह वाक़िफ़ हुआ। तंहिं करे इहा पट उबणी पट जी हिकिड़ी तमामु वॾी सौदागर झटपट ख़रीद करे वरिती ऐं बानी खेसि सम्झायसि त हीअ पट उबणी राति जो मुंझल पट में विझी छॾिबी त ॿिए ॾींहुं सुबुह जो समूरो पट सुलझो रखियो हूंदो। सौदागर 20,000 रुपया त बानी खे बर वक़्तु ॾिना ऐं बाक़ी पैसा आज़मूते करण खां पोइ मोकिले ॾियण जो वाइदो कयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सौदागर जॾहिं पंहिंजो समूरो सुट सुलझल ॾिठो, तॾहिं 20,000 रुपया रहियल ऐं 20,000 रुपया ॿिया उन हुनर ते इनाम तौरु, यानी 40 ऐं 20 60,000 रुपया सिज उभरे खां अॻु ई मोकिले ॾिना। हाणे वरी बि हीउ दोस्त उन गंदीअ में पेर विझी सुम्ही रहियो ऐं अहिड़ी तरह 2 साल 4 ॿिया बि गुज़ारे छॾियईं। जॾहिं संदसि समूरा कमायल पैसा ख़तमु थी विया, तॾहिं शहज़ादी वरी बि अची हिन खे चवणु लॻी त साल 2 गुज़री विया आहिनि ऐं तूं वरी बि को हुनर न ॾेखारियो आहे। हाणे त समूरी दौलत बि ख़तमु थी चुकी आहे, घर में बि सभु की खपे थो,
पर जेकॾहिं अव्हां जी इहा ई मर्ज़ी हुजे त वरी बि वञी बाबे जे अॻियां झोली झलियां। हीअ बि जवान हो ख़ुशि तबाह, सो चवणु लॻसि त मूं कमु करण जो को ठीको त कोन खंयो आहे। मूं चयो हो त आउं कुझु बि कोन थो ॼाणां ऐं मुंहिंजी जिंद छॾ खणी। इहो ॿुधी शहज़ादी रोइण लॻी। जॾहिं कारीगर इहा हालत ॾिठी तॾहिं चयईं त चङो तूं रो न, आउं कुझु कम जी करियां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जो कंहिं बाने खे चओ त कुहाड़ो खणी झंग ॾांहुं वञे ऐं खट जे पावनि लाइ का काठी ॻोल्हे वढे अचे, पर शर्त इहो आहे काठी इहा खपे जेका माण्हू खे सलाम जो जवाबु ॾिए। शहज़ादी यकदमि अहिड़ी तरह हिकिड़े बाने खे हुकुम ॾिनो, जेको कुहाड़े कुल्हे ते खंयो ऐं दिलि में ही वीचारींदो झंगल ॾांहुं रवानो थियो त काठियूं यार कीअं सलाम जो जवाबु ॾींदियूं। कॾहिं अॻे बि ईअं थियो आहे जो हाणे थींदो। ज़रूरु कारीगर जो को मथो फिरी वियो आहे, पर वीचारो हुकुम ग़ुलाम जो बंदो हो। सो लाचार सभिनी वणनि खे सलाम कंदो ऐं शाम ताईं झंगलनि में रुलंदो वतियो। पर हिन खे अहिड़ो को बि वणु ॾिसण में न आयो जेको संदसि सलाम जो जवाबु ॾिए। नेठि सिजु लथे वक़्तु थकी टुटी घर मोटियो तॾहिं शहर जे ॿाहिरां हिकिड़ो झूनो ॿेर जो वणु नज़र आयसि। भॻी दिलि सां उन वण जे हेठां अची खेसि सलाम कई, अस्सलामु अलैकुम। ॿेर जे वण जी हिकिड़ी टारी जवाबु ॾिनसि, वालेकुम अस्सलाम। हीउ इबरत में पइजी वियो ऐं दिलि में ख़ुशि बि थियो त आख़िर महिनत कामयाबु थी वई। हिन बिस्मिल्लाह करे इहो टार कपे अची कारीगर जे हवाले कयो। सुर ते ढकण उन काठीअ मां उन राति जो वेही हिकु निहायत आलीशान क़िस्म जी खट तयारु कई ऐं सुबुह जो उन बाने खे चयाईं त ही खट विकिणी अचु, सफ़ा मथो ई खाई वई आहीं, हाणे हिन खट खे विकिणण जो बंदोबस्तु कर। ऐं हिन जो मुल्ह 2 लख रुपया आहे। हिते बादशाह सलामत खां सवाइ ॿिए कंहिं बि शख़्स खे खट ख़रीद करण जी का हिमत कोन्हे, तंहिं करे इहा खट बादशाह ॾियारे मोकल ऐं 2 लख रुपया घुराए वठेसि। ऐं हाणे वरी मूंखे तंग न कजांइ। शहज़ादी इहा खट ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं पंहिंजी बानी हथां इहा खट बादशाह सलामत खे ॾियारे मोकिलियईं ऐं बानी खे चयईं त बादशाह सलामत खे चइजांइ त हिन खट जी क़ीमत 2 लख रुपया आहे। बादशाह सलामत इहा खट ॾिसी दिलि में चयो त हिन खट में ज़रूरु को राज़ रखियलु हूंदो। सो बानी खां खट वठी पाण वटि रखियईं ऐं शहज़ादी खे उन जी क़ीमत जा 2 लख रुपया उते उते ॾियारे मोकिलियईं। जॾहिं संझो टरियो तॾहिं बादशाह उन खट ते हंधि विछराए अची सुतो ऐं वीचारणु लॻो त ॾिसां त सही हिन खट में कुझु आहे या शहज़ादी धोखे सां 2 लख रुपया घुराए वरिता आहिनि। बादशाह अञा जाॻंदे इहो ई पियो सोचियो त खट जे हिकिड़े पाए ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं पंहिंजे संगथियुनि खे चयाईं त अदा जेकॾहिं अव्हां मुंहिंजो बार झले बीहो त मां वञा ऐं हिन बादशाह जो मुल्क घुमी अचां। ॿियनि पायनि वरंदे ॾिनसि त अदा भले वञ, असीं तुंहिंजो बार झले था बीहूं। इहो ॿुधी बादशाह खे पक थी वई त खट में ज़रूरु को राज़ ऐं इसरार समायल आहे। सो पंहिंजी निंड फिटाए इहो तमाशो ॾिसण जे लाइ चुप करे सुम्ही पियो। पहर कन गुज़रियो त इहो पायो मोटी आयो ऐं अची पंहिंजी जाइ ते बीही रहियो। संगतियुनि पुछियसि त कर ख़बर, छा ॾिठई? पाए जवाबु ॾिनो त आउं शहर जी हिकिड़ी कुंड में पहुतुसि। उते छा ॾिसां त हिकिड़ो सोनारो आहे जेको हितां जे फिलाणे वज़ीर जी धीअ जा ॻह वेठो ठाहे। ज़ाल ज़ोर पई रखेसि त अची सुम्ह,
पर हू चए त सबर कर ऐं गह ठाहे वठां पोइ सुम्हंदसि। नेठि ज़ाल जे घणे झेड़े झटे करण करे नेठि हू वञी सुतो। अञा अखी कोन लॻसि त सोनारे जी ज़ाल पंहिंजे बिस्तरे सां आस्ते आस्ते उथी घर खां ॿाहिरि निकिरण लॻी ऐं आऊं बि हिन जे कढ वियसि। हू शहर खां ॿाहिरि हिकिड़े ब्राह्मण जी मढ़ी में लंघे वई। उनखे ॾिसी ब्राह्मण कावड़िजी वियो ऐं चई त अहिड़ी तरी हेसि ताईं किथे हुई। सोनारे जी ॻाल्हि सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि, जंहिं ते उन ब्राह्मण चयो त अहिड़ो मुड़ुसु जेको तो वटि मूंखे अचण में देरि विझे तंहिंजो सिर वढे आणे ॾे त वाह न त पंहिंजी यारी खे ख़तमु आहे। इहो ॿुधी सोनारे जी ज़ाल उतां उथी पंहिंजे घर ॾांहुं रवानी थी ऐं आऊं वरी बि हिन जे कढ लॻसि। उन रन छा कयो जो चाकू खणी सोनारे जी सुते ई वीचारे जी सनड़ी ॻिची कपे ऐं सिर खणी अची ब्राह्मण वटि पहुती। इहो ॾिसी ब्राह्मण चयसि त रन कमीणी, अॼु पंहिंजे मुड़ुस तां कोन टरी, सुभाणे मुंहिंजी बि कहिड़ी इज़त रखंदी। ईअं चई रन वरी बि पंहिंजे घर मां उन ब्राह्मण बि लोधे कढी। अदा मूं त इहो सभु कुझु ॾिठो। इहो ॿुधी सभिनी पायनि चयो त अदा वाह जो तमाशो ॾिसी आयो आहीं। उते ॿिए पायो चयो त अदा हाणे आऊं थो वञां। बादशाह दिलि में ख़्यालु कयो सच ऐं कूड़ जी ख़बर सुभाणे पइजी वेंदी, बाक़ी बिना पैसे ॻाल्हियूं त घणियूं पियूं ॿुधंदसि। पहर खनि मस गुज़रियो त ॿियो पायो बि मोटी आयो ऐं अची पंहिंजे दोस्तनि खे अहवालु ॾियणु लॻो त अदा मूंखे त ॿियो कुझु बि नज़र कोन आयो, बाक़ी शहर जे फलाणे पाड़े में हिकिड़ी वीचारी माई मरी वई आहे ऐं इहा माई ॾाढी नेक बख़्त ज़ाल हुई। ॿियनि पायनि चयसि त तोखे कीअं ख़बर पई त इहा माई ॾाढी नेक बख़्त ज़ाल हुई, ऐं उन खां सवाइ तो इहो कीअं सम्झो त मरण वारो मर्द हो या औरत। तंहिं ते खेनि जवाबु ॾिनई त रोइण वारनि पे चयो त मुंहिंजी अदी, किन पे चयो त मुंहिंजी अमड़, उन खां सवाइ पाड़े वारनि पे चयो त वीचारी ॾाढी नेक बख़्त हुई। वीचारी अञा राज बि कोन छोड़ियो हो। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी दिलि में चयो त हीउ पायो को ॾाढो सियाणो आहे। एतिरे में टें चयो त अदा हाणे आऊं थो वञां। आख़िर हू बि मोटी आयो ऐं अची ॿुधाईं त मूं 7 चोरनि खे ॾिठो, जेके बादशाह सलामत जो ख़ज़ानो खयों पिए विया, ऐं मूंखे बि आई कावड़, सो हवा में झूठो खाई अची गोॾा कुटणु शुरू कया मान। सभिनी चोरनि जूं टंगूं भञी आयो आहियां। मिल्कत जूं त ॿोरियूं भरियूं अॻियां पियूं अथनि, पर उतां चुरण खां सफ़ा क़ाबू आहिनि। बादशाह दिलि में चयो जेकॾहिं ईअं सच में आहे त पोइ हीउ ॾाढी खटका कमाइती आहे ऐं तमामु सस्ते अघ में वरिती अथमि। नेठि अहिड़ी तरह खट जो चोथों पायो बि पंहिंजे ॿियनि हमराहनि खां मोकिलाए घुमण लाइ रवानो थियो। घुमी फिरी जॾहिं घर मोटी आयो वापसि, तॾहिं अची पंहिंजो हाल अहिवालु ॾिनाई त अदा आऊं शहर में पे घुमियसि फिरियसि त हिकिड़ी हंधि छा ॾिसां त हिकिड़ो वासींग नांग पंहिंजे बचनि खे वेठो चए त जंहिं बादशाह अव्हां जी माउ खे मारायो आहे, तंहिंखे आऊं सुभाणे ॾंगे अव्हां जी माउ जो वेर वठंदसि। अव्हां अरमान न करियो। इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾाढो अरमान थियो, छो त इहो बादशाह ई साॻियो आहे जेको हींअर असांजे मथां सुतो पियो आहे। इहो ॿुधी मूंखे एॾो त ॾुखु थियो जो वधीक घुमण फिरण कोन वरियो ऐं उतां सिधो हेॾां मोटी आयुसि। इहो ॿुधी बादशाह जा हथ पेर ठरी विया ऐं डप विचां चप सुकी वियसि, ऐं ॿियनि पायवनि खे बि उन ॻाल्हि ते ॾाढो ॾुखु थियो। नेठि हिन खां पुछाऊं त भला का अहिड़ी अटकल आहे
जंहिंसां बादशाह जी जान बची सघे। हिन ॿुधायो त हा हिकिड़ी सूरत आहे। बादशाह हीअं करे जो सुभाणे सुम्हण खां अॻु पंहिंजे खट जे भरिसां गुल विछाए छॾे ऐं पोइ उन्हनि जे अॻियां हिकिड़ो हिंदाणो कपाए ऐं गतरा करे उते रखी छॾे। पोइ वरी बि गुल विछाए उन खां पोइ खीर जो हिकिड़ो थाल भराए रखे त पोइ खेसि डांग न ॾंगींदो। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी टप ॾेई खट तां उथियो ऐं ॾिठाई त बराबरि सभु चोर रस्ते ते पिया आहिनि ऐं संदन अॻियां समूरो खज़ानो पियो आहे। ऐं सोनारे जी ज़ाल सुबुह जो मुड़ुस जी दाह खणी आई त उनखे बि फांसी ॾियारे छॾियईं। पुछा करण ते मालूम थियो त उन साॻे पाड़े में वाक़ई हिकिड़ी नेक भक्त औरत मरी वई आहे जंहिंजो राति पाए ज़िक्र कयो हो। जॾहिं ॿी राति थी तॾहिं सुम्हण खां अॻु चौथे पाए जी हिदायत मूजिबि अमल कई ऐं नांग जॾहिं खट जे वेझो आयो पहिरियां ई त उन गुलनि ते आसीस कई ऐं पोइ हिंदाणो खाधईं। पछाड़ी में खीर जो ताल भरियल ॾिसी इहो पीतई त उते जो उते उनखे निंड अची वई ऐं सुबुह जो बादशाह नांग खे उते जो उते माराए छॾियो ऐं पोइ खट जे जोड़ींदड़ यानी पंहिंजे नाठी उन सुर ते ढकण खे पंहिंजो इहो समूरो खज़ानो ऐं इनाम ॾेई छॾियईं ऐं जंहिंखे राति जो हू चोर खयो पिए विया। सुर जो ढकण इहो समूरो खज़ानो खणाए पंहिंजे ज़ाल वटि आयो ऐं उनखे बि साण करे बादशाह खां इजाज़त वठी सिधो पंहिंजे असलो के घर आयो ऐं माउ ऐं मासी सां मिली ॾाढो ख़ुशि थियो ऐं उते ई उन्हनि सां गॾु हमेशह रहणु लॻो। दोस्तो ही कहाणियूं जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयूं हुजनि त हिन वीडियो खे लाइक करणु न विसारींदा। मिलूं था कंहिं ॿी कहाणी में। तेसि ताईं इजाज़त। अलाह निगहबान।